كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد अल्लाह तबारक व तआला घरन शहर के बरकत वाला घर पैदा करवा तेरे नमूने सा अल्लाह तबारक व तआला पंद्रह शव्वाल वाले रात के भी बरकत वाले रात के बनाया फरमाई लैलतुल मुबारकत में 15 शव्वाल के आए बुरान आए हजरत अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया ए आयशा तो के खबर है इकरे नबी साज ने फरमाया ए आयशा तो के खबर है तहिया के राता अहन में छाती दवा अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए या रसूल अल्लाह मोगे खबर कोनी का इन रात में छाती दवा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया हल तदरीना मा फी हादिहि लैलति फी लैलतिन निस्फ मिन शबान फक़ाल फीहा अय्युक्तब कुल्लु हालिकिन मिन बनी आदम फी हादिहि सना وفيها يقتل كل مولود بني آدم في هذه السنة وكل هالك من بني آدم في هذه السنة وفيها ترفع أعمالهم وفيها تنزل أرزاقهم अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाते दैना 15 शव्वाल के रात अल्लाह तबारक व तआला जेके भी मानो इन साल में मरना है उन जो नालो जीवन के लिस्ट में कटे करे मुर्दों के लिस्ट में लिखो ने गवाए आज के भी मानो 12 इन साल में जमाना है उन जो नाला भी लिखा ने सुना सुना अमल कदाने उनजा सुना अमल नेक अमल अमल सालिह बुलंद कर जाने मथे खाने दाने वफीहा तुनज़ल अरज़ाक़ुहुम अचौथी नंबर में जेके मानो अचौथी नंबर में जेको मानो रिज़्क़ रोज़ी खाईंदा आहिनि जिनके भी जेको रिज़्क़ रोज़ी मिलंदो आहे जेको उन्हनि जे मुक़द्दर में हूंदो आहे उहो बि उन्हनि जो लिखियो वेंदो आहे हे चार कम हिन रात में लिखिया वेंदा आहिनि जेके माण्हू ॼमंदा उन्हनि जा नाला बि लिखिया वेंदा आहिनि जेके माण्हू हिन साल में मरंदा उन्हनि जा नाला मुर्दनि जे लिस्ट में लिखिया वेंदा आहिनि जेके माण्हू सुहिणा अमल कंदो अमल मथे बुलंद कया वेंदा आहिनि रात में अल्लाह तबारक व तआला माण्हुनि जे रिज़्क़ रोज़ी जा अंदाज़ ऐं सबब बि लिखी छॾींदो आहे हिक रिवायत में अचे थो किताबनि जे अंदरि अचे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया इन्न अल्लाह ला यब्तलिअ फी लैलतिन निस्फ़ मिन शअबान फयग़फ़िर लिअक्सर मिन अदद शारिगन मिन क़ल्बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया फयग़फ़िर लिअक्सर मिन अदद शारिगन मिन क़ल्बि तो अल्लाह तबारक व तआला इन 15 शव्वाल के रात मध्य आसमान छॾे करे इन दुनिया जे आसमान ते लहण फरमाईंदो आहे यानी सिज लहण खां वठी करे
कल्ब कबीरो उन ज़माने में उन टेम में अरबत जे कबीले में वॾो कबीलो हुयो जिन वटि घणियूं बकरियूं वारी ॾोहूं हुयो उन जे करे नबी साहिब इहो ई मिसाल ॾेई करे ॿुधायो त कल्ब कबीले जे रिटनि जे पुठनि ते जेतिरा वार आहिनि उन्हनि खां वधीक अंदाज़ में अल्लाह पाक पंहिंजे ॿारनि खे माफ़ करे छॾींदो आहे। हिक ॿी रिवायत में आहे इन्नल्लाह ला यब्तली फी लैलतिन निस्फ़ मिन शअबान फयग़फ़िर लिजमीइ ख़ल्क़िही इल्ला लिमुशरिकिन औ मुशाहिदिन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया त बेशक अल्लाह पाक सभिनी माण्हुनि जा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे पर इन हूंदे बि अल्लाह पाक पंहिंजे रहमत जी तजल्ली नाज़िल फरमाईंदो आहे पर जेॾीमहिल अल्लाह पाक जी रहमत जी तजल्ली लहींदी आहे पोइ सभिनी माण्हुनि खे अल्लाह पाक माफ़ कंदो आहे पर इन टेम में बि अल्लाह पाक टिनि माण्हुनि खे माफ़ न कंदो आहे। टे माण्हू कहिड़ा हिकिड़ो मुशरिक माण्हू उनखे अल्लाह पाक माफ़ न कंदो आहे ॿियो मुशाहिद माण्हू यानी साड़ो करण वारो माण्हू उनखे बि अल्लाह पाक न माफ़ कंदो आहे। टियों माण्हू जेके अल्लाह पाक माफ़ न कंदो आहे जेको पंहिंजे माउ पीउ जे हयात में पंहिंजे माउ पीउ खे नाराज़ करे यानी पंहिंजे माउ खे पापी खां मार पिटाए इनखे बि अल्लाह पाक माफ़ न कंदो आहे। पर जेकॾहिं इहे माण्हू बि सचे दिलि सां तौबा कंदा यानी मुशरिक बि सचे दिलि सां तौबा कंदो या अल्लाह जेके मुंहिंजा साल गुनाहनि में गुज़रिया ॿियनि खां वञी करे घुरंदोसि तुंहिंजे दर ते न ईंदोसि या अल्लाह हाणे इहो ई पको इरादो करे छॾियां थो जेको कुझु घुरंदुसि तोखां घुरंदुसि सजदो तुंहिंजे अॻियां कंदुसि रुकू तुंहिंजे अॻियां दुख सुख में तोखे सॾींदुसि या अल्लाह हाणे मुंहिंजा कयल गुनाह माफ़ करे छॾे हाणे तुंहिंजे दर खां सवाइ ॿिए कंहिंजे दर ते कोन वेंदुसि पोइ बि अल्लाह पाक जी एॾी वॾी रहमत आहे जो अल्लाह पाक इन माण्हू खे बि माफ़ करे थो छॾे। ॿियो वरी साड़े जो माण्हू कंहिंखे शान वारो ॾिसे कंहिंखे ख़ुशि ॾिसी करे उन सां साड़ थो करे त इनखे इहा शइ न हुजे या मशीन मूंखे हुजे ऐं साड़ थो करे हसन थो करे त इहो माण्हू साड़ खे ख़तमु करे ऐं तौबा कंदो या अल्लाह हाणे जेके मुंहिंजा साल गुज़रिया सो गुज़रिया हाणे कॾहिं बि कंहिं सां साड़ न कंदुसि या अल्लाह मूंखे बि माफ़ करे त अल्लाह पाक जी एॾी रहमत आहे जो अल्लाह पाक इन माण्हू खे बि माफ़ करे थो छॾे ऐं माउ पीउ जो नाफ़रमान माण्हू बि अल्लाह